जी लतीफ़ जी हक़ मौजूद साथियों कुछ साल का दुखन से मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ज़्यादतियूं थियनि पियूं पर नओं जेको हिन वक़्तु कराची यूनिवर्सिटी जेको आहे हिकु क़ाइमु कंदे पंहिंजो कारो फ़ैसिलो चऊंसि या अहिड़ो ॿियो कुझु चऊं ज़ुल्म चऊंसि ॾाढ चऊंसि पोइ मड़ीने लॉ डिपार्टमेंट खे टेस्ट स्पेस मां कढी करे KSP पॉलिसी ओपन मेरिट ते लॻाए छॾियो आहे। इहो सिर्फ़ु पहिरो वाक़ियो न आहे, इन खां पहिरों जेको आहे शुरूआति में इन्हनि सिंधी शागिर्दनि खां हासिलूं खसण खां बाद में KSP पॉलिसी लॻाई हुई। KSP पॉलिसी तक़रीबन 30 डिपार्टमेंट ते लॻल आहे पहिरों, ऐं हिन वक़्तु वरी इन्हनि लॉ डिपार्टमेंट ते बि लॻाए छॾी आहे, जंहिंजो साफ़ में साफ़ मक़सदु हूंदो त सिंधी शागिर्द जेके अचनि था पिया उहे लॉ डिपार्टमेंट में दाख़िला न वठी सघंदा। हिन जे करे सिंधी शागिर्द सथ जे सभिनी दोस्तनि इहो डिसाइड कयो आहे त आङारे ॾींहुं असां हिकिड़ो वॾे एहतिजाज जी ॻाल्हि ॾियूं पिया ऐं सभिनी दोस्तनि खे जेको आहे हिन में शिरकत करण जी अर्ज़ु बि रखूं था त महिरबानी करे महिरबानी करे को हिकिड़ो मसइलो जेको आहे सिर्फ़ु सिंधी शागिर्द सथ या कराची यूनिवर्सिटी शागिर्दनि जो न पर पूरी सिंधी क़ौम जो मसइलो आहे, छाकाणि त हिते दोस्तनि जी दाख़िला ई न मिलंदी। इहो दरवाज़ो आख़िरी दरवाज़ो हुयो जेको उहो बि बंदि कयो वियो आहे कराची यूनिवर्सिटी पारां। इन करे सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त अङारे ॾींहुं 9 बजे असां लॉ डिपार्टमेंट खां रैली जी सूरत में निकिरंदासीं ऐं न्यू बिल्डिंग लॉ डिपार्टमेंट खां सिधो एडमिन विभाग। पॉलिसी जो मक़सदु जेको आहे हिकिड़ी कंहिं न क़िस्म जी पॉलिसी आहे, कॾहिं बि पूरे पाकिस्तान में या सिंध में कंहिं ॿिए हंधि अहिड़े क़िस्म जी पॉलिसीज़ न आहिनि लॻायूं वेंदियूं। या लाहौर में कॾहिं बि तव्हां इहो न ॿुधो हूंदो त LPP पॉलिसी आहे, लाहौर पंजाब पोइ वरी अदर देन पूरो पाकिस्तान या कोटिया में या ॿिए हंधि किथे बि अहिड़े क़िस्म जूं पॉलिसीज़ न आहिनि हूंदियूं। पर हिते कराची यूनिवर्सिटी में हिकिड़ी अहिड़ी पॉलिसी आहे जेकी सोचींदे ई दिमाग़ माण्हू जो परेशान थी थो वञे त वाक़ई इन्हनि त जेको आहे इंतिज़ामी तौर ते कराची यूनिवर्सिटी कराचीअ खे जेको आहे सिंध खां अलॻि करे पेश कयो थो वञे। जीअं हुनजो मक़सदु हूंदो आहे त कराची बोर्ड जा जेके बि ॿार आहिनि उहे अल आहिनि ऐं उन्हनि खां बिना टेस्ट वरिते उन्हनि जी जेको आहे उन्हनि खे दाख़िला ॾिनी वेंदी आहे, जिन जी बि 45% खां परसेंटेज मथे आहे। पोइ बाक़ी कंहिं बि ॿार जी केतिरी परसेंटेज हुजे तोड़े केतिरा ई ॿार उन्हनि ते अप्लाई कनि उहे नथा दाख़िला वठी सघनि पंहिंजी हिन कराची यूनिवर्सिटी में। पोइ हूंदो आहे अदर देन S जेको बोर्ड हूंदो आहे उनजो मतिलबु हूंदो आहे सिंध बोर्ड, जंहिंमें माना सखर बोर्ड अची वियो लाड़काणो या ॿिया जेके बि बोर्ड आहिनि उहे अची था वञनि, जंहिंजे बुनियादुनि ते हिन में ॿारनि खे दाख़िला ॾिनी वेंदी आहे। के कैटेगरीअ में अगरि सीटूं बचनि थियूं या वांदियूं थी वञनि, को शागिर्द कराची बोर्ड जो पढ़णु नथो चाहे त उन खां बाद में माना ॿियनि बोर्डनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं अञा जेकॾहिं के सीटूं बचनि थियूं त पोइ ॿियनि बोर्डनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि। त इन बुनियाद ते लॉ डिपार्टमेंट खे बि हाणे KSP ओपन मेरिट ते रखियो वियो आहे, जंहिंमें KSP पॉलिसी लागू कई वई आहे, जंहिंजो साफ़ ज़ाहिर मक़सदु इहो ई आहे हिते जेके सिंधी दोस्त आहिनि असांजा सिंधी शागिर्द आहिनि उहे दाख़िला न वठी सघंदा, जेके कुझु सालनि में हिते सुठे तइदाद में अचनि पिया ऐं पढ़नि पिया ऐं घरियूं फीसूं भरनि पिया। पर उन बावजूदि हिन वक़्तु जेकी बायसनेस आहे कराची यूनिवर्सिटी इंतिज़ामिया में, कराची यूनिवर्सिटी जे जेकी इंतिज़ामी माण्हू आहिनि उन्हनि में उहा साफ़ ज़ाहिर थी पई आहे ऐं उन्हनि जेको आहे हिन ते पाबंदी वड़े छॾी आहे।